अरे हे बात धक्को केर आनियो चाहते हो बोतला ज़ार बिना है कोई धक्को आने दो केरा अलाए केर होयो आई ख्याल सा यार ख्याल सा तकड़े छो तो करे धक्को अलाए केर आनियो ज़ार बिना है परेशान छो तो थे मां ॾिसां सो ॾिसां अलाए केरा ॾिसां मां वञां तो हेॾो हे ॾिस बा माण्हू बि कोई न आहे तोखे बि आहीं अरे बोतला मिली न था यार अलाए केर न लगे तो सब लगे चरिया भश हिन सुन बारियाली जा काथों जा आया आहिनि वञा न दरो खोले ॾिया हींअर सेठ वरी मूंखे पघार कोई कढी छॾे ड्यूटी कोई चए त वञ शीशो भञनि था पिया ॾिसे तो जाफ़री जी रेडा वांगुरु चकर हणंदा वञनि था अदा बीहो त हो भाऊ केरा पा केरा बीहो अदा बीहो हो भाऊ बीहो छा ॻाल्हि आहे छा ते परेशान हो हे यार अलाए केर धक्को हणियो हितो तव्हांखे धकु लॻे थो हा ए विड़े न केर था यार मोरे भागे भई मुखे भई हे धक्को भॻो आहे मुंहिंजो ए बोतले जो मथो बने छॾी चोपल त सिधा पाए अरे विड़े था चोपलनि खे छा कंदे वो सुरीला विड़े तो सा केर तो शीशो आहे रे तक इधर आहे तक हाँ शीशो आहे शीशो आई नो हा पोइ हथ था त नथा थियो हिन में उहो नंढो आहे वॾो अचो बा हे ॾिस ॾिस बा हेदे तंबाकू हटजां या बागां अमां चयो त घासलेट जी वती अचो चिमनी खां हा चिमनी हा ॾिसूं था काके खे वॾो बाबू बीड़ियूं चाचे चयूं हा केटू वथ चलने अलाए पुछूं था अस्सलाम वालेकुम अब इहो घासलेट जो अथी चिमनी वारो साईं घासलेट त न आहे ॿी शइ आहे साईं बेकरी आहे हिते स्पेशल आइटम आहिनि हे हट आहे न बाबा जो शहर में सभु कुझु मिलंदो ई साईं बिल्कुलु उहो हट आहे ॿारियाली मुदान हे साईं शहर आहे हा पोइ शहर त आया हूं न ॿारियाली जा शहर मां आया हूं न अरे बोतला चुप साईं छा खपे तव्हांखे बीड़ियूं वती बीड़ियूं बाबू वॾो बाबू वॾो हा वॾो बाबू भाउ उहे आम नंढड़ा दुकान आहिनि हे वॾी चॉइस बेकरी आहे ठुल में मशहूरु बेकरी आहे हिते सभु सुलझियल माण्हू ईंदा आहिनि तव्हां काॾो चरिया हिते आया हो अब चरिया छो सौदो वठंदासीं चरियाऊं साईं सौदो इहो असां वटि आहे ई कोन न जेको तव्हां चओ था हो टिका लूल ॿाराणो दुकानु आहे छा मांडली आहे छा तमाकू बाबा हिते तव्हां शेफ जो सामान चओ शेप छा आहे आइसक्रीम चओ फलूदो चओ केक चओ केकरेस चओ गारियूं थो ॾे छा गारियूं छो थो ॾे फलूदो ॻोठ में न ईंदो माण्हू मकोड़ो रेड़ी ते खणी ईंदो कोल्ड ड्रिंक चओ टिन चओ इहो छा आहे बस छो गारियूं ॾे थो साईं आइटमनि जा नाला आहिनि इहे बोतलूं आहिनि इहे सामान आहे न हा बोतल चओ न बाबू इहो आइटम असां वटि न आहे राणा तव्हां पहिरियों दफ़ो आया आहियो तव्हांजे लाइ इज़त आहे अरे पोइ इज़त आहे त बाबा अब्बा असांखे जो शहर जेको कुझु वठिणो अथव सभु मिलंदो साईं हिते असां वटि न मिलंदो उहो शहर में मिलंदो पोइ छा कयां बाक़ी दुकानु खोलियो थी भाउ ॼटनि सां फाथो आहे साईं हिते न तंबाकू मिलंदो न तेल न जेको आहे सो इहो मेट हे हरी अलाए छा आहे हे ॾिस बा हे छेणा लॻिया मेहूं बि अथी छा काका जाई सफ़ा चरिया हो ॼट हे केक आहिनि हरू भरू हे छेड़ा आहिनि मेन जा छेड़ा आहिनि अंधो आजा ये तो छेड़ा न असांजी मायूं भितुनि ते हणंदियूं जहिड़ा तव्हां तहिड़ियूं तव्हांजी मायूं ज़िंदगी में शहर आया हो हरू भरू बाबा हिते कुझु बि तव्हांखे न मिलंदो तव्हांजो जेको सामान तव्हांखे वठिणो उहो हिते न मिलंदो तव्हांखे पोइ ॾे न बाबू सिगरेट ॾे न नंढो बाबू ॾे बाबा इहे आइटम ई न आहिनि असां वटि सम्झो छो था घासलेट ॾे खणी पोइ छा आहे अल्लाह ईअं माना तव्हां न मुड़दो भाई जान जेका तव्हांखे शइ ज़रूरत में उहा असां वटि न आहे पोइ न आहे त पोइ दुकानु छो शहर में खोलियो थी बंदि छो नथो करे पोइ तव्हां सुरी लाओ तव्हांजे करे दुकानु बंदि कया कावड़ करे आइटम नोरस पई आहे शरबत पियो आहे सामान हे अलाए छा बुरुश पॉलिश कंदासीं ॼण छपरियूं खे हे ॾंदनि खे साफ़ करण वारो न छापूं असां हल दंदनि खे छाप मूंसां गती अरे बाबा कुझु बि न आहे वञो हरू भरू असां सुरमो ॾे सुरमो पियो बाबा कुझु बि कोन्हे हरू भरू ॿिया कस्टमर बि असांजा बीठा आहिनि हरू भरू तंग न कयो न असां कस्टमर जी इज़त कंदा आहियूं इहो असांजो असूल आहे बसि मां ॿुधूं था जेको तव्हां सामान वठणु आहे उहो असां वटि कोन्हे न हरू भरू ज़िद छो था कयो अब्बा खे वठी चवंदे ईअं न ॾींदो सौदो तव्हां वारो चाहे DSP आहे अब्बा त सौदो ॾे न सौदो न आहे वेंदो या सॾ कयो हाणे चौकीदार
चौकीदार चांवरनि जी लाई अरे बाज़ार में मिलंदव ॼटो हेॾो छाड़ो दुकान हे बि छाड़ो डबलनि सां भरियो थी अहिड़े दबला न आहिनि इहे कम जूं शयूं हिकु हिकु दबलो इहो घटि में घटि 800 जो अबां न मेट न चांवरनि जी लाई न सेठ तमाकू वतो छा अथऊं कुझु बि न अड़े हरू भरू दिमाग़ ख़राबु कयो अथऊं तेल अथी तेल होॾे हल भत विराए भत धिका छो झिका बा न ॾे छो हलो झिका छो थो ॾे पोइ झिका छो थो ॾे पुलिस घुरायां पुलिस छो घुराई पुलिस घुरायूं अरे यार बस बाहि लॻे ताली भत खाओ अचो हलो अरे यार हे त चरियो आहे हलो त करे असां था विड़े थो दुकान खोलियो अथई अरे झिका छो थो ॾे हेॾो सारो दुकान अथनि मुल्क चिराए थो छड़ो दबला रखिया अथऊं न मेट अथनि न लाई चांवरनि जी न चिमनी लाइ घासलेट अब्बा त विड़ थो हल हल फस हल अथनि कुझु बि न हल छड़ो दबला हो ॾिस दाल चिमचो छड़ो हीअ का अथनि सौदो त खोल सौदो चरियो थी वियो बठान वरी ओधर ते बीठो थी ओधर ते अस्सलाम वालेकुम दोस्तों अॼु असां हिकिड़ो ही फनी वीडियो ठाहियोसीं पंहिंजे तालके ठोल जे अंदरि हीअ तमामु वॾी बेकरी चॉइस बेकरी जे नाले सां मशहूरु आहे पुराणी बेकरी आहे हिते त हिन वक़्तु न्यू खुली आहे हिन जी पहिरियां रबर चौक ते हूंदी हुई तमामु बहितरीनु आइटम आहे हर क्वालिटी असां वटि हिते हिन बेकरी ते मिलंदी आहे इनशाला हीअ हिकिड़ो फनी वीडियो हिन जे करे हिकिड़ो ठाहियोसीं त केकनि खे छेड़ा चऊं पिया या ॿारियाली जो हिकिड़ो गेटअप करे आहे तमामु बहितरीनु असांजा आर्टिस्ट मोहम्मद हनीफ शेख वली मोहम्मद खीरो मीर हसन बुढ़ो ऐं तमामु VIP बेकरी आहे उनजो असां तावन आहे वीडियो ठाहिण आयासीं त उन्हनि असांखे गिफ्ट में जूस बि पीआरियो इहे सभिनी दोस्तनि खे जूस ॾिनो आहे मूंखे बि ॾिनई वाह तोखे मिलियो न वॾी महिरबानी दोस्तनि जी ऐं असांजा वीडियो ॾिसंदा रहो वॾी महिरबानी